कद्दू हिक अहिड़ी सब्ज़ी आहे जंहिंखे दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में शौक़ सां पोखियो ऐं खाधो वञे थो। इहा सब्ज़ी पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पसंदीदा सब्ज़ी आहे जंहिंजा सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि। हल्की हुजण जे करे कद्दू न रुॻो पाण जल्दी हज़म थींदो आहे पर ॿियनि खाधनि खे बि फौरी तौर ते हज़म करण में मदद ॾिए थो। बुखार जे मरीज़नि लाइ कद्दू बहितरीन खुराक सां गॾु इहो उन जे अहसास खे बि घटाईंदो आहे। न रुॻो कद्दू खाइण पर उन जो पाणी जोड़नि ते मखण सां जोड़नि जे सूर में बि आराम मिलंदो आहे। इन सां गॾु सुरको मिलाए खाइजे त जिस्म मां बेकार ऐं ज़हरीला मादा निकिरी वेंदा ऐं केतिरियुनि ई बीमारियुनि खां हिफ़ाज़त मिलंदी। कद्दू गोश्त सां मिलाए भाॼी ठाहिजे त गोश्त जी गरम तासीर बि थधी थी वेंदी आहे ऐं उन जो ज़ाइको बि तमामु वणंदड़ थी वेंदो आहे। ॿारनि या वॾी उमिरि जे माण्हुनि में पेशाब जे साड़े जो मसइलो हल करण लाइ कद्दूअ जो शरबत इस्तेमाल कजे त वॾो फ़ाइदो मिलंदो। इहो शरबत आंड्रनि ऐं मादे जी तेज़ाबियत खे ख़तम करे अंदरी इंफेक्शन्स खां बि बचाईंदो आहे। कद्दूअ जो शरबत तिरनि जे तेल में मिलाए रोज़ राति जो मथे ते मालिश कजे त दिमाग़ खे ताक़त मिलण सां गॾु निंड न अचण वारा मसइला बि हल थी वेंदा। इन खां सवाइ कद्दूअ जो जूस या शरबत ॾंदनि जी बीमारियुनि खां बि बचाईंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk